आया सुनी रहा हो गर्मी आहे मां भी समझाऊं थो पर जिको दिल वारे इश्क जी गर्मी आहे हुन जे साम्हूं हे गर्मी कुछ भी न थींदी। अल्लाहु अकबर। मुझो ख्याल आहे अवां लंगर न खाधो आहे ईअं न हाणे जल्दी थींदो छो जो तव्हांजो आवाज़ नथो निकिरे न या माण्हू बुखो हूंदो आवाज़ न निकिरंदो आहे या तसायल हूंदो आहे या वरी ॿुधी ॿुधी थकियल हूंदो आहे तव्हांजो छा ख़्याल आहे सभु कमु गॾु थियल आहिनि ईअं न। नारे तकबीर आख़िरी हद तक वाली सा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे गौसिया। अल्लाह ताला के पाक कलाम आयत मुक़द्दसा तिलावत करण जो शर्फ हासिल किया है जंहिंमें खालिक कायनात जो फरमान है कि अला खबरदार इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। हे जेका अल्लाह जा दोस्त आहिनि इन्हनि खे न कंहिं शइ जो हुज़्न आहे न कंहिं शइ जो गम आहे। गम में हुज़्न को पाक आहिनि। इब्तिदा थी आहे खबरदार खां। हाणे तव्हांखे तजुर्बो हूंदो हिते भी बिजली आहे ऐं जाते भी तव्हां ॾिसंदा हो ट्रांसफार्मर लॻल आहे उते लिखियल आहे खतरा खबरदार खतरा। हे ॾाढो खतरो थो अगर तू हिते वञी हथ विझदे तुंहिंजो जान हली वेंदी ऐं जेको औलिया अल्लाह के हथ विझदो उनजो ईमान हलियो वेंदो औलिया जे खिलाफ वेंदो जेको औलिया से मुखालफत रखदो उनजो ईमान हलियो वेंदो। तॾहिं रब कायनात जॾहिं ज़िक्र फरमाइनि था अला को शुरू फरमाइनि था अला खबरदार इन्ना औलिया अल्लाह हे जेको अल्लाह जा दोस्त आहिनि ला खौफ इन्हनि खे कंहिं शइ जो गम न आहे कोई खौफ न आहे और न ही कोई हुज़्न आहे। मुंहिंजा दोस्तों इन्हनि औलिया अल्लाह जे निस्बत सां और इन्हनि जी वजह खां रब कायनात हिन दुनिया जो चरखो हलाए पियो। मुंहिंजा दोस्तों हज़रत गौसुल आलमीन गौस बहावलत ज़करिया मुल्तानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मुतलिक एक वाक़ियो मां पंहिंजी खिदमत में पेश कयां थो कि एॾा कामिल हस्ती हुआ त मुरीद जी मददगार जे लाइ जाते चाहे ना पहुची सघनि पिया। केॾी थधी ज़ुबान अल्लाह तव्हांजे करे त मां सिंधी में ॻाल्हायां थो न त मां त उर्दू में तकरीर कंदो आहियां। छा ख़्याल आहे उर्दू में कयां या बिरोही में कयां? सिंधी में समझ अचे थी न त बिरोही ज़बान मूंखे ईंदी आहे। छा ख़्याल आहे सिंधी ठीकु आहे न जवाब त ॾींदा हलो न। हज़रत गौसुल आलमीन हज़रत गौस बहावलत ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह जो दौर मुक़द्दस आहे अवां जो ज़माना पाक आहे कि बगदाद शहर मां कुछ माण्हुनि जो टोलो निकतो आहे कि हलूं को कामिल वली ॾिसूं कोई कामिल हस्ती ॾिसूं। हुन ज़माने में हिन बड़े सगीर के अंदर अगर को नालो हुयो अगर कंहिंजो शोहरो हुयो तो गौसुल आलमीन हज़रत गौस बहावलत ज़करिया मुल्तानी जो हुयो। हर माण्हू चवंदो हो हे अहिड़ी हस्ती आहे हिन जो मुरीद थींदे बेड़ा पार थी वेंदा। इहो सोच करे हाणे बगदाद खां निकिरनि था। बगदाद जो मुक़ाम आहे जाते पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी कंदील नूरानी शहबाज लामकानी हजरत शेख सैयदना मुहियुद्दीन अब्दुल कादिर जीलानी जो वतन मुबारक आहे साईं जो रोज़े मुक़द्दस आहे। हजरत गौस बहावलत ज़करिया मुल्तानी को पुछा कयो साईं क़िबला हाल त ॾियो तव्हांखे असां यकी इबादत में ॾिसंदा हूं रियाज़त में ॾिसंदा हूं हमेशा अल्लाह जी बारगाह में सजदा रेत ॾिसंदा आहियूं रोज़न में ॾिसंदा आहियूं। ए अल्लाह जा कामिल वली कॾहिं सुम्हंदा बि आहियो कॾहिं आराम भी फरमाईंदा हो या ना छड़ो ज़िक्र इलाही में मशगूल आहियो। साईं फरमाए थो त मां कोशिश कंदो आहियां त जेतिरो वक्त भी जागदो हुजां अल्लाह जे ज़िक्र में शामिल रहां। सुभान अल्लाह छो जो वक्त जो ख़बर न है कि कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत मौत का ही माल अचे थी। मुंहिंजी ख्वाहिश आहे कि जंहिं महिल अल्लाह जो फरिश्तो अचे त बि मां अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हुजां। हिकु दरवेश पुछा कयो ऐं गौस पाक हिकिड़ो मसलो ॿुधायो
त तुहां एडी इबादत और रियाज़त कई आहे तोखे हिनी इबादत में रियाज़त में ज़ुहद और तक़वा में कहिड़ी शइ जे मथां ज़्यादा यकीन आहे त तुंहिंजी बख़्शिश जो ज़रियो बणंदो। साईं जा ॻोढ़ा निकिरी आया, साईं ॻोढ़ा ॻाहे करे फरमाइनि था त हे बंदे ख़ुदा मूंखे पंहिंजी कंहिं इबादत ते ज़ुहद और तक़वा ते फ़ख़्रु न आहे कि मूंखे इहो बख़्शाईंदो, पर हिकु ॻाल्हि आहे जंहिंजे मूंखे उमेद आहे त मुंहिंजो रब मूंखे बख़्शे छॾींदो। साईं कहिड़ी ॻाल्हि आहे उहो? साईं जन फरमायो त मां ॿुधियो हुयो त महबूब सुभानी पीराने पीर दस्तगीर हज़रत शेख सैयद मुहीउद्दीन अब्दुल क़ादिर जीलानी फरमायो आहे कि जंहिं शख़्स भी मुंहिंजो दीदार कयो उन्ही जे मथां जहन्नम जी बा हराम आहे। ऐं पोइ कंहिं आशिक़ पुछा पियो साईं अगरि तुंहिंजो दीदार नसीब न थी सघे, साईं फरमायो पोइ जंहिं अखियुनि मूंखे ॾिठो, जिन्हनि नैननि जिन्हनि अखियुनि मूंखे ॾिठो, हुननि अखियुनि जंहिंखे दीदार थी वियो उन्ही ते बि जहन्नम जी बा हराम आहे। साईं फरमायो त मां बगदाद शरीफ़ रवाना थियो, मुल्तान खां त उहो अखियूं ॾिसां जिन्हनि अखियुनि पीराने पीर दस्तगीर जो दीदार कयो आहे। हुन बाग मां चली पहुतो आहे बगदाद शरीफ़ में त मां मखलूक खां पुछा के ॿुधायो को अहिड़ी हस्ती आहे जंहिं महबूब सुभानी जो दीदार कयो आहे? त उन्हनि खे चयईं त हिकु इहा हस्ती आहे जंहिंजो नालो हज़रत उमर शहाबुद्दीन सोहरवर्दी आहे, जंहिं पीराने पीर दस्तगीर खे पंहिंजी इन्हनि अखियुनि सां ॾिठो आहे। साईं फरमायो जॾहिं मां होॾे वियुमि त उन्हनि अखियुनि खे जीअं मां निहारण लॻियुमि त साईं फरमायो हा हा बहाउल हक़ हिननि अखियुनि खे निहार गौर सां ॾिस, इन्हनि अखियुनि पीराने पीर दस्तगीर जो दीदार कयो आहे। साईं जो मुरीद बि थियो ऐं गुलामी में भी आयो। हाणे उहो ख़ास मोहम्मद ज़करिया वरी वापस मुल्तान पहुचनि था त बगदाद शहर में जंहिंजे लाइ सुल्तान बाहू फरमाइनि था कि बे बगदाद शहर की क्या निशानी, ऊंचियां लंबियां चीला हूं, तन मन मेरा पुरजे पुरजे जिवें दर्जी दियां लीरा हूं, इन्हां लीरा दी कल कफनी पाके रलसा संग फकीरा हूं, बगदाद शहर दे टुकड़े मुंसा बाहू टिकर सा मीरा मीरा हुतां जवान निकता आहिनि त ईअं कयो निकिरो वञूं था हज़रत गौसुल आलमीन के दर ते पहुची करे गौसुल आलमीन की गुलामी जो तख्त पंहिंजी गिटी में विझूं था, साईं जा मुरीद थियूं था, साईं जी गुलामी अख्तियार कयूं था। तो निकिता सही पर रेगिस्तानी इलाके में खुरासान जे इलाके में जी फासी विया, अची करे रेत में वाड़ी में डिबर में फाता, जेका भी उन्हनि सां जानवर हुया उहो बि मरी विया। पोइ 15 न थिया, जेको खड़ियनि में पाणी हुयो उहो बि ख़तम थी वियो। हाणे पीअण जे लाइ पाणी कोन्हे, सफ़र जे लाइ सवारी कोन्हे, पंध निकिरी निकिरी करे थकी विया, आख़िर किरिया बेहोश थी विया। उन्हनि में हिकु माण्हू थोरो होश में अची करे दिल में चवे तो ऐ बारी ताला हाणे ॻाल्हाइण जी ताक़त न आहे, ज़बान में सख़त न आहे त मां ॻाल्हाए सघां, पर मां दिली दुआ तुंहिंजी बारगाह में अर्ज़ कयां थो कि ऐ बारी ताला अगरि मुर्शिद वठण ठीकु आहे, तुंहिंजी रस्ते ते ख़ुशि आहे त पोइ असांखे ज़िंदगी अता कर ताकि मरण खां पहले मुर्शिद कामिल जा दस्तबैत थी वञे। और अगर हे जंहिं दग ते असां निकितल आहियूं, जंहिं वाट ते वञूं था, अगर मुर्शिद कामिल जो मुरीद थियण मुनासिब न आहे त बेशक हे वक़्तु अची वियो आहे असांखे मौत ॾेई छॾ। अञा इन जो दुआ पूरी कई न आहे त ॾिसे थो त सुभान अल्लाह सर घोड़ो अचे थो ऐं वारी उड़ंदी थी अचे, हो घोड़ सवार आयो जीअं थी लथो लहण सटी पाणी जो मशरीज़ो उनजे हथ में आहे, सभिनि जे वात में विधई, हिन खे बि पीआई ऐं तॾहिं सभु होश में आया। उन्हनि फरमायो तव्हां वटि पाणी जी कमी आहे, हे पाणी मां तव्हांखे ॾियां थो, महिरबानी करे तव्हां जंहिं रस्ते ते आया हो वञो पंहिंजे मुर्शिद जो हथ पईअ थियो ताकि इन में तुंहिंजी फलाह बि आहे, इन में तुंहिंजी बका बि आहे। छो जो रब जो फरमान आहे कि या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वत्तक़ू इलैहिल वसीला, ऐ ईमान वारो अल्लाह को ॾिजो और उन ॾे वसीलो ॻोल्हियो, ऐं सभ खां वॾो वसीलो मुर्शिद कामिल जी ज़ात पाक आहे।
मूंखे तुंहिंजे मथां तरस अचे थो त तव्हां बुखायल आहियो ईअं न था तॾहिं आवाज़ नथो निकिरे पर मां बि सफ़र जो थकायल आहियां मां बि परे खां निकितमि कोशिशि वॾी कयमि त साईं खे जन खे मार्च कयो त 1 बजे पहुची वेंदसि पर लेट थी वई पर मां कोशिशि कयां थो त हिन कामिल वली जे दरगाह ते पंहिंजो नालो लिखाए वञूं मतां हिन जे सदके अल्लाह पाक असांजे मथां महिरबान थी प्यारा दोस्तो हे जॾहिं होश में आया तसल्ली में आया ऐं वरी हिननि सफ़र शुरू कयो हुई हिकिड़ी खली जेको बोहर हस्ती ॾेई विया हो खली पाकिस्तान अची करे मुल्तान पहुचण तक उन्हनि जी खुटी न हुई एॾी बरकत अची वई उन पाणी में ऐं जॾहिं मुल्तान पहुता जीअं मुल्तान पहुता पुछा कंदा कंदा दा ॿुधायो हज़रत गौसुल आलमीन जो मज़ार घर मुक़द्दस आस्थान मुक़द्दस खानका पाक किथे आहे के साईं जन जो हो डेरो आहे ऐं मुरीदनि माण्हुनि खे ॾस ॾिनो ऐं साईं जन पहुता जीअं हाणे तव्हां वेठा हो हज़रत साहब हे त अॼु जलसे ते आया हो न हे कॉन्फ्रेंस ते आया हो लेकिन गौसुल आलमीन जो हे इजाज़ हुयो त साईं जन जॾहिं वेंदा हा सुबुह जो कचहरी में त हज़ारनि जी तादाद में मखलूक थी वेंदी परे परे खां माण्हू ज़ियारत ते लाइ ईंदा हाणे तव्हां पाण ॿुधो त 9 लख त साईं जा सिर्फ़ु ख़लीफ़ा हुआ उन्हनि ख़लीफ़नि जा अॻिते ख़लीफ़ा उन्हनि जा अॻिते मुरीद उन्हनि जा अॻिते मुरीद हे सिलसिला करोड़नि में हुया ऐं माण्हू मखलूक परे परे खां सफ़र करे साईं जे चहिरे मुक़द्दस जो दीदार करण जे लाइ ईंदा हुआ छो जो अक़ीदो हे हुयो कि यक ज़माना सोबत बाओलिया बेहतर साल अतात बेरिया हिकु लम्हो बि के अल्लाह वारे जी सोबत में वेहण 100 साल जी बेरिया इबादत खां बि आला आहे साईं जन जी बारगाह में जी है पहुता ही मखलूक के लताड़ींदा अंदर जी आया जी गौस पाक के निहारींदा हुया बेसाख्ता ज़बान और कलमे जो जिक्र जारी थियो ऐं चयो त हक़ मुर्शिद इहो आहे असांखे उते मौत अचे पई सकरात जो आलम अची वियो हो लेकिन पानी पुॼाइण जे लाइ मुर्शिद कामिल पाण उते पहुता हे त उहो हस्ती आहे के पानी की खली पुजाई आहे है वो हस्ती आहे जैसा के बेहोशी में होश में आंदो आहे और है वो हस्ती आहे जैसा के जिंदगी बख्शा दी आहे दोस्तों हे अल्लाह वाली की ताकत और पावर आहे कि जेको अल्लाह जे वली जी बारगाह में वञण जी कोशिश कंदो आहे अल्लाह जो वली निहारींदो आहे त मांजो फकीर काथों अचे पियो और कहिड़ी कहिड़ी तकलीफ़नि में आहे तॾहिं हज़रत सुल्तान बाहू फरमाइनि था कि सुन फरियाद पीरां दिया पीरा मैं आख सुनावा तेनू हूं तेरे जिया मैनू हो न कोई मैं जिया लख तेनू हूं मुर्शिद कामिल जहिड़ो ॿियो को न लभंदो आहे ऐं असां जहिड़ा लखे मिली वेंदा मैं जिया लख तेनू हूं हो न कागज़ बदियां वाले त दर्द थक न मैनू हूं मैं विच एडे ऐब न होंदे बाहू तू बख्शे नो केनू हूं हे अल्लाह वारा बख्शिश करण जो ज़रियो हूंदा आहिनि प्यारा दोस्तो अल्लाह पाक असांजी हिदायत जे लाइ ऐं असांखे पंहिंजो रस्तो ॾेखारण जे लाइ अंबिया कराम खे मोकिलियो ऐं हुननि अंबिया जे सरदारुल अंबिया हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीयीन तशरीफ़ वठी आया ऐं जॾहिं आका आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीयीन थी विया ऐं साईं जो दौर मुक़द्दस साईं जो विसार पाक थी वियो दौर मुक़द्दस गुज़रियो त पोइ छा थियो त हुज़ूर सुल्तान आरिफीन बुरहान वासिलीन हज़रत सखी सुल्तान बाहू फरमाइनि था कि ॾिसो कि जॾहिं हुज़ूर गौसुल आज़म नबी मोहम्मद सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर्दा पोशी थियण खां बाद पोइ छा थियो हे सिलसिला तसव्वुफ़ हे सिलसिला तरीक़त रास्ते ॾियण जे लाइ असहाबे करम आया असहाबे करम खां बाद ताबीन आया पोइ तबो ताबीन आया ऐं तबो ताबीन खां बाद रब्बे कायनात औलिया अल्लाह खे पैदा कयो जेको हिदायत और रुश्द जो सिलसिलो हलाइनि पिया अॼु बि औलिया जो फैज़ान जारी और सारी आहे ऐं इहो औलिया अल्लाह जे ज़रिए सां सिलसिला तरीक़त रूहानियत और मार्फत हले पियो मुंहिंजा दोस्तो जे अल्लाह वारनि सां मोहबत कई आहे उन्ही जा बेड़ा पार थी विया आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे गौसिया
शरीफ जा गादी नशीन हजरत किबला पीर तरीकत रहबर शरीयत हजरत मियां अब्दुल खालिक साहब कादरी दामत बरकात आलिया तशरीफ फरमा थिया हैं। साईं जन के असां सब आमद ते खुशामदीद चऊं था। हे तुहांजो वक्त आहे कि सुबह खां वेठा आयो अल्लाह वारन जो दीदार कयो पिया। हे हूंदो आहे अल्लाह वारन जी निस्बत जो फ़ाइदो। हिननि हस्तियन बुजुर्गन ने मखलूक सफ़र करे वेंदा आहिनि, लेकिन अॼु तव्हांखे मियां गंज बख्श साहब एॾो गंज अता कराए ॾिनो। मां ॿुधियो त सुबुह खां वठी बुजुर्गान दीन जो अचण जो सिलसिलो जारी हुयो ऐं तव्हांखे दीदार थियनि पिया। ॿुधंदा हूं कि यक ज़माना सोबत बाओलिया बेहतर 7 साल अतात बेरिया हिकु लम्हो बि कि अल्लाह वारे जी सोबत में वेहण 100 साल जी फेरिया इबादत अफ़ज़ल आहे। ॿुधायो त केतिरा लम्हा तव्हां अल्लाह वारनि जे दीदार में गुज़ारिया आहिनि। जिन को मथे ॿियो कहिड़ो नसीब हुजे जेको रब ज़ुल जलाल वल इकराम तव्हांखे नसीब अता फरमाया। अर्ज़ कयां पियो त हे सिलसिलो औलिया उज़ाम के ज़रिए सां जारी व सारी आहे ऐं क़यामत तक बुजुर्गान दीन ईंदा रहंदा, औलिया उज़ाम ईंदा रहंदा और राह लिल्ला मखलूक के खुदा के रब जो रस्तो ॾींदा रहंदा और ज़िक्र अस्कार ॾींदा रहंदा। ऐं इहो ज़िक्र इंसानियत के अल्लाह जो वाट ॾेखारींदो और इहो ई ज़िक्र इंसानियत के बख़्शिश जो ज़रियो ॾींदो। दोस्तों, हज़रत मूसा नवाब रहमतुल्लाह ताला अलैह जेको हुज़ूर गौसुल आलमीन जा ख़लीफ़ा हुया ऐं सिंध जी विलायत ऐं सिंध जी तरीक़त उन्हनि खे नसीब थी ऐं हुतां अॼु तव्हां ॾिसो था जेतिरा बि इन्हनि फ़क़ीर हज़रात आहिनि इन्हनि खे उतां फैज़ थियो। सुहरवर्दी सिलसिले खे जंहिं तरीक़े सां हिन ख़ानदान हिन घराने परवान चढ़ायो आहे ऐं मां ॿुधंदो रहंदो आहियां। सिंध में ईंदो आहियां, शिकारपुर में बि इन्हनि जा आस्थाना, पन्ने में भी इन्हनि जा आस्थाना, घोटकी में भी इन्हनि जा आस्थाना, मुख़्तलिफ़ इलाक़नि में वेंदे संजरपुर तक मां ॾिसंदो त हे फैज़ जो ज़रियो हे पूरे सिंध में बलूचिस्तान में सिलसिला सोहरवर्दी के हिन ख़ानदान हिन घराने परवान चढ़ायो आहे और इन्ही वजह खां हे सिलसिलो वधंदो रहे थो। छो जो जेको भी फैज़ इन्हनि खे नसीब थियो आहे मुर्शिद कामिल जी तरफ़ों उहो फैज़ बि मखलूक खुदा खे ॾियनि था। मां इन्हनि जे बुजुर्गनि जो और इन्हनि मौजूदा हस्तियुनि में कई करामात फ़क़ीरनि खां ॿुधंदो रहंदो आहियां त रब्बुल आलमीन इन्हनि जे मथां इनायत कई आहे ऐं इन्ही में अल्लाह पाक तव्हांजी इबादत और रियाज़त जो मोहताज न है। फ़क़त निगाह से होते हैं फैसले दिल के। बस कह अल्लाह वाले वारे जी निगाह पइजी वञे तो दिल की दुनिया बदलजी वेंदी आहे और इंसान के अंदर एक अहिड़ो फैज़ जो चश्मो जारी थी वेंदो आहे कि वो मखलूक खुदा के वो फैज़ ॾेई ॾेई करे खुटाए नथो सघे। रब्बुल आलमीन हिन आस्थाने खे हिन दरगाह खे हमेशा के लिए अबद आबाद तक शाद आबाद फरमाए। यार जिंदा सोबत बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह तमाम बेहतरीन अंदाज में साइंस तमाम के खिताब हुए अलहमदुलिल्लाह दौरान खिताब पीर मियां अब्दुल खालिक कादरी साहब अमीर मरकजी जमात अहले सुन्नत पाकिस्तान सज्जादा नशीन दरगाह आलिया भरचूडी शरीफ जन तशरीफ रखी आया सदन के तहे दिल से खुशामदीद चऊं था। बिला देर साईं किबला